बोल शंकर भगवान की जय। सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जी आशीर्वाद अचो लाल। सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज जी आशीष सुबह जो दीपक जलाए करे कार्यक्रम की शुरुआत करे विया आयल संत महंत असांजे शांति दरबार वाला संत कुमार जी दादा असांजा मोहनदास जी ऐं हिकिड़ो दफ़ो ज़ोरदार तारियूं असांजे विच में ग्वालियर मां आयल आहिनि असांजे भारतीय सिंधु सेना जा अध्यक्ष असांजा फेरवाणी साहिब उन्हनि जे लाइ ज़ोरदार तारियूं। लगभग हिकिड़ो 1800 किलोमीटर दूरीअ जी तय करे बाय रोड पहुता आहिनि इन महादेव बाबा भोलेनाथ जे कार्यक्रम में असांजे अमर जे इन नंढड़े सॾ ते लख धन्यवाद इन्हनि जा। मां चाहींदुमि सॼो ॾींहुं असां सां गॾु मौज वठनि ॿाहिरां ऐं अचो हाणे असांजा संत कुमार साहिब।